कानपुर मारवे जो बासरन जे डांड खिलाफ ॻोठ अलीमार जे रहवासियुनि जो एहतजाज। घरनि खे बाहियूं ॾेई ज़मीन जी कब्ज़े जी कोशिश। हथियारनि जे ज़ोर ते घरनि में घिरी मासूम ॿार ऐं औरतुनि ते विषम तशद जा इल्ज़ाम। पुलिस हथां कूड़नि केसनि में फासण जूं धमकियूं। जी नाज़रीन, अहम ख़बर कानपुर मार में आगाह थी बाद कानपुर मार वेझो बासरन जी ॾाढ खिलाफ ॻोठ अलीमार जे रहवासियुनि जो एहतजाज। घरनि खे बाहियूं ॾेई ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश। हथियारनि जे ज़ोर ते घरनि में घिरी मासूम ॿार ऐं औरतुनि ते फसण जो तशद जा इल्ज़ाम। पुलिस हथां कूड़नि केसनि में फासण जूं धमकियूं। इन हवाले वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कानपुर मार मां नवाब अली मीरन। नाज़रीन, कानपुर मार में खबर जानी। कानपुर मार वेझो बासरन जी ॾाढ खिलाफ ॻोठ अलीमार जे रहवासियुनि जो एहतजाज। घरनि खे बाहियूं ॾेई ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश। हथियारनि जे ज़ोर ते घरनि में घिरी मासूम ॿारनि औरतुनि ते वेझण तशद जो इल्ज़ाम। पुलिस हथां कूड़े केसनि में फासाइण जूं धमकियूं। कानपुर मार वेझो ॻोठ अलीमार जे रहवासियुनि जलालुद्दीन, अब्बास अली, हाफ़िज़ मोहम्मद, मूसा, न्याज़ अहमद झटियाला ॿिनि जी अॻवानी में ॻोठ जे बासर माण्हुनि जी मुबैना ॾाढ खिलाफ़ एहजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम मढ़ियो त असीं पंहिंजे ॻोठ में क़दीमी वेठल आहियूं, पर जवाबदार ग़ुलाम सरवर, नूर अहमद, निसार अहमद, नूर हसन झटियाला ऐं ॿिनि नामालूम ॿिया असांखे ॻोठ मां हिरासा करे लॾाइण चाहिनि था। हिननि चयो त असुल मामिलो असांजे घरनि अॻियां 6 एकड़ ज़रे ज़मीन आहे जंहिं ते बाअसर कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिं करे जवाबदारनि असांजे ख़िलाफ़ ऋण ॿार ॾिनो आहे। इन्हनि वधीक इल्ज़ाम हयो त ॼाणायल जवाबदारनि असांजे घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। असीं रुॻो पंहिंजूं जानियूं बचाए निकितासीं। बाहि लॻण सबबु असांजे अलतर सड़ी रख थी वियो आहे। असीं खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं जॾहिं त हथियारनि जे ज़ोर ते घरनि में घिरी ॿारनि औरतुनि ते वेझाणो तशद कयो वियो ऐं पुलिस हथां कूड़े केसनि में फासाइण चाहिनि था। हिननि वधीक चयो त असीं मिसकिन आहियूं। बाअसर जवाबदार असांखे ॻोठ मां लॾाइण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। ॻोठाणनि आई.जी. सिंध, डी.आई.जी. सक्कर, एस.एस.पी. घोटकी ऐं ॿिनि वसवारनि खां मुताबिक़ जवाबदारनि ख़िलाफ़ फौरन कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। नवाब मीरानी, SJ न्यूज़, घोटकी। लाइक कयो असांजे वीडियो खे। वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।